इंग्लिश वर्ड्स या नॉर्मल सिंधी जा वर्ड्स तो मां यूज़ करे रही आहियां। ख़ासि हींअर जेको आहे पंहिंजो त शुरूआत कयां थी सिंधी संस्कृतीअ जो अन्य सिंधी संस्कृति ऐं साहित्य जो बि अन्य संस्कृतीअ सां कीअं लाॻापो आहे, कीअं जुड़ाव आहे। त सभिनीनि खां पहिरीं असां ईंदासीं भारत जी सरहद ते। अखंड भारत हुओ तॾहिं बि सिंध प्रांत त हुओ ई। ऐं तव्हां नक्शे में ॾिठो हूंदो त पश्चिम किनारे ते सिंध ॻोठ वसियल आहे। त उन जी जेके हींअर हाल भारत जी सीमाऊं आहिनि, सरहदूं आहिनि, उहे पंजाब हरियाणा साइड, राजस्थान ऐं गुजरात सां कनेक्टेड आहिनि। त गुजरात जो जेको आख़िरी कुंड कुछ आहे उहो अरबी समुंड जो इलाइक़ो, रेगिस्तान रण वारो इलाइक़ो आहे कच्छ। त उन जी बॉर्डर सीमाऊं उतां कनेक्टेड आहिनि। ऐं उतां खां पोइ जीअं राजस्थान जो इलाइक़ो आहे जैसलमेर, त जैसलमेर जो बि जिते आख़िरी हिसो ख़तम थो थिए रण वारो थर पाकर जंहिंखे चवंदा आहियूं पाण, उहो सिंध उतां शुरू आहे। त थर पाकर, थर छो चवंदा आहियूं? थर तव्हां घणेई दफ़ा ॿुधो हिन ॿिनि ॾींहंनि में बि। थार पारकर आहे, मतिलबु थार पार करके उनजो सिंधी विच्छेद कयूं त ईअं असांखे सम्झणु सवलो थींदो। त असां सिंधी उनखे चवंदा आहियूं थर, ऐं हुते राजस्थान में चवंदा आहिनि थार चवंदा आहिनि उनखे, थार पारकर। त उन हिसाब सां इहो नालो पियो आहे। ऐं जेको कच्छ जो इलाइक़ो आहे उहो आहे अरबी समुंड वारो हिसो, जेको बॉम्बे जी सीमाउनि खां बि ईंदे ईंदे कच्छ वारो इलाइक़ो बि आहे। त उतां खां पोइ बि जेको आख़िरी आहे बन्नी प्रदेश, उतां खां पोइ बि सिंध जी सरहद शुरू थी वेंदी आहे। हाणे जॾहिं एतिरी सरहदूं पाण में जुड़ियल आहिनि त भौगोलिक दृष्टि सां त असां ॾिसी वरितो कि उहो जुड़ाव रहियो, पर व्यापारिक दृष्टि सां बि उन्हनि जी अचवञ, माण्हुनि जी अचवञ, ॻाल्हि ॿोल, उन्हनि सभिनीनि जो बि प्रभाव हिक ॿिए ते रहंदो ई आहे। वापारी लेन देन बि थींदी आहे, त उहे शयूं बि हिक हंधा ॿिए हंधि ईंदियूं वेंदियूं आहिनि। त उन दिशा में अॻिते ॾिसूं त पहिरीं असां अचूं था मारवाड़ पासे। मारवाड़ जो जेको सॼो इलाइक़ो सिंध सां लॻल हो, ऐं जेको जैसलमेर, मारवाड़, मेवाड़ ऐं मालवा मेन बेसिकली इहे आहिनि जेके उतां जुड़ियल सरहदूं आहिनि। त मारवाड़ वारो सॼो इलाइक़ो जेको सिंध सां लॻल आहे, उन में जैसलमेर जो इलाइक़ो जीअं मां तव्हांखे ॿुधायो रेत वारो, उहो थर पाकर अॻिते हली। हाणे उते बाक़ी शयूं कहिड़ियूं जेके असांखे संस्कृतीअ सां ख़ासि जोड़नि थियूं, मेन उन मुद्दे ते अचूं था। पहिरीं ॻाल्हि त म्यूज़िशंस जी, संगीत जी। असां ॿुधा सिंधी सारंगी ऐं सिंधी साज़, त उहे उते बि वॼंदा हुआ, हिते बि उतां जा माण्हू। जेके ॿ जातियुनि जा ख़ासि माण्हू हुआ, लंगा ऐं मांगणिया। त लंगा जेके हूंदा हुआ उहे बेसिकली मुस्लमान हूंदा, उन्हनि जा जजमान बि मुस्लमान ई हूंदा हुआ। ऐं मांगणिया जेके हूंदा हुआ उहे हिंदू, उन्हनि जा जजमान हूंदा हुआ, ऐं उहे हिंदू धर्म रीति रिवाज खे मञींदा हुआ। त पर भले हू हुआ मुस्लमान या कीअं बि, पर हिंदू रीति रिवाज़नि ऐं ख़ासि करे सिंधी रीति रिवाज़नि जी उन्हनि खे सॼी ॼाण हुई। ऐं उन्हनि जो अचणु वञणु, ॻाइणु वॼाइण बि चङो सिमिलर हूंदो हो। त राग भैरवी ऐं जेको सारंगी वग़ैरह सिंधी वॼाइण में बि उन्हनि जो ख़ासि दख़ल हो। ऐं भाषा ॿोलीअ जी दृष्टिअ सां ॾिसूं त जीअं असां चवंदा आहियूं न सोने जी, त उते हलंदो सोनेरी, त मतिलबु ज ऐं र इन्हनि अखरनि जो फेर, पर लॻभॻि असां हिक ॿिए खे ॿुधंदासीं त उहा भाषा ऐं ॿोली बि सम्झ में अची वेंदी। असांजी संस्कृति, त उहो चवंदा असां री संस्कृति, ईअं त री करे थी वेंदो हो। ऐं खाइण पीअण जी बि ॻाल्हि कयूं त खाधो पीतो आसे पासे में हूंदो, त जीअं कढ़ी उतां जो मूल खाधो आहे। त कढ़ी राजस्थान जी बि थींदी आहे, कच्छ जी बि थींदी आहे, ऐं सिंधियुनि में बि कढ़ी ठहंदी आहे। ऐं उनजो जेको आहे ग्वार जी भाॼी, त जिते जेका पैदावार थींदी आहे डेफिनेटली उहा शइ उते वधीक ई खाइजंदी आहे। त ग्वार थी, डोरा तव्हां मां घणनि ई ॿुधा ऐं ॾिठा हूंदा, डोरनि जी खटाण ठहंदी आहे। हिते हिंदी हुनखे लॻभॻि अचार चवंदा आहिनि। अचार की अचार नंढा नंढा सावा दाणा हूंदा आहिनि, नंढी खखड़ी, केर चवंदा आहिनि। ऐं ॿियो केर अलॻि हूंदो आहे, वॾो हूंदो आहे, डोरो नंढो हूंदो आहे, गोल कुंदरो चवंदा आहिनि असां। कुंदरो अलॻि शइ थी, भाॼी आहे उहो अलॻि आहे, उहो गिलोड़ा जीअं चवंदा आहियूं, उहो अलॻि शइ थी वई। हा, खखड़ियूं नंढी नंढी सनड़ी टे खखड़ियूं आहिनि, पर उहे खखड़ियूं चवाड़े वॾनि जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। हा,
ऐं मखण कढण जो स्टाइल, ॾही ॾुध विलोण जो स्टाइल, ॾही ॾुध वधीक खाजंदो बि ॿिन्हिनि हंधा असां सिंधी बि खाईंदा आहियूं त गुजराती, कच्छी ऐं राजस्थानी बि ॾही ॾुध जो वधीक इस्तेमालु कंदा आहिनि। ऐं खान पान में ख़ासि करे जेको अन्न आहे उहो जुअर जो वधीक इस्तेमालु थींदो आहे। भई पाण में न ॻाल्हायो, पहिरियों ॿुधी वठूं, पोइ जिज्ञासा या उन बारे में पंहिंजी ॻाल्हि रखूं न असां। खाधे में जुअर जो बि वधीक इस्तेमालु उते थींदो आहे। रोट पचंदा आहिनि त असां सिंधी बि चवंदा आहियूं कि रोट पचायो, मानी ढोढो, त इहो रोट उते बि पचंदो आहे। त इहा बि हिकु समानता असां ॾिसी सघूं था। बाक़ी जेके कहाणियूं, साहित्य जी ॻाल्हि हुई त उहो ढोला मारू, मूमल राणो, त इहे बि हिकु जॻह खां ॿिए जॻह ईंदे वेंदे उनजी अचवञ जेका थी, असां ॾिठोसीं कि केरु कहिड़े प्रदेश में हो। तमन्ना दीदी चङो डिटेल में विस्तार सां असांखे हुनजी ॼाण ॾिनी हुई, दादा जेठो लालवाणी बि चङो ॿुधाए विया हुआ। त उन्हनि में जॾहिं असां ॾिठो कि जॾहिं हू हितां खां हुते आयो, सरहद पार करे हुन सां मिलण आयो, हू हुनखे ॻोल्हण उते वई, त उहे इलाइक़नि जो जेके उते वखाण आहे, त उन हिसाब सां उन्हनि जी वापारिक जेका लेन देन थी, त उन हिसाब सां उन्हनि जो अचण वञण जो उहो प्रभाव बि उते रहियो। त उहो सभु डिटेल असां पहिरीं ॾिसी चुका आहियूं कि उन्हनि जा जेके बि रहिया हुआ अखणनि में थोरो थोरो अंतर अची वियो ॿुधाइण में बि, कि उतां जी परिस्थितियूं जहिड़ियूं ॾिठियूं ॿुधियूं उहो ॿुधायूं। ऐं जेके जातीअ जी ॻाल्हि कयूं त सॉरी अञा हिन जी ॻाल्हि पे हली, खाध खुराक हिन जी। ॿियो आहे ख़ासि हिकु सिमिलरिटी नथ पाइण जी। असां सिंधी वॾियुनि खे ॾिठो त एॾी वॾी नथ पाईंदियूं हुयूं, त उहो कच्छी बि नथ पाईंदा आहिनि ऐं राजस्थानी बि नथ पाईंदा आहिनि, राजपूत बि पाईंदा हुआ। त इहा बि उन में साॻी सिमिलरिटी आहे। राजपूतनि जी जेका अलॻि अलॻि कैटेगरीज़ हुयूं, भई हिकु राठौड़, हिकु सोढा, इहे ॿ जातियूं हूंदियूं हुयूं। त थर में वधीक सोढा रहिया ऐं सिंध में राठौड़ हुआ। त इन्हनि जो बि रिश्तो अचवञ ऐं अचवञ जे करे हिक ॿिए सां उहो जुड़ियो बि रहियो। शादी विहाउनि में अचणु वञणु अॼु बि जारी आहे। जिन जा मिट माइट उते रहिजी विया सिंध में या जेके हिन पासे आहिनि ऐं पंहिंजे भारत पासे मुल्क में, त चाहे उहे कच्छ में आहिनि या राजस्थान में आहिनि, त उहो उन पासे बि उन्हनि जी अचवञ अॼु बि जारी आहे। त उहे ॾे वठि हर कंहिंजी थींदी आहे, त उहो कॉमन आहे, मां उनखे वधीक डिटेल में नथी चवां। ऐं बाक़ी सोढा जेके आहिनि उहे बिल्कुलु सिंधियुनि जहिड़ा ई साॻा ई लॻंदा आहिनि। उन्हनि ते राजपूतनि जो वधीक प्रभाव ईअं रहियो आहे। ॻह ॻिटा लॻभॻि साॻा आहिनि, उहे वॾा वॾा हार पाइणा, ऑक्सीडाइज़ जंहिंखे अॼुकल्ह असां पाण ज्वेलरी चऊं था, उहा बि हली रही आहे। हथ में कड़ा पाइणु, पेर में वॾी छेर पाइणु, त इहे रिवाज़ बि ॾाढा साॻा आहिनि। ऐं बाक़ी कच्छी ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं, भाषा जी, राजस्थान जे बारे में मां तव्हांखे उदाहरण ॾिनो कि असांजी त असांजी संस्कृति, मुंहिंजी त मारी, ईअं करे थोरो घणो र ऐं ज अखरनि जो फ़र्क़ु अचे थो, बाक़ी अखर ॾाढा सिमिलर आहिनि। ऐं कच्छी ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं त कच्छीअ ते सिंधी जो प्रभाव तमामु वधीक आहे। मां परसेंटेज जी दृष्टि सां नथी ॿुधायांव, तमामु वधीक आहे। उन में थोरी गुजराती बि मिक्स आहे, छो त गुजरात जो ई उहो हिकु हिसो आहे। ज़िलो कच्छ गुजरात में ई ईंदो आहे, पर हू भौगोलिक दृष्टि सां हिकदमि कुंड में आहे ऐं सिंधी हिते आहिनि चङा वधीक, ऐं गुजरात जो असरु आहे, त गुजराती हुतां जी मिक्स आहे, पर इहा भाषा असुल खां ई आहे। त उन हिसाब सां जेके रांदियूं ऐं पहरावो, पोशाक, त उहा बि काफ़ी सेम आहे सिंधियुनि जी ऐं कच्छनि जी। असां